अस्सलाम वालेकुम। अॼु असीं तव्हांजे लाइ नओं टॉपिक खणी आया आहियूं, यूज़ ऑफ कैपिटल लेटर्स। कैपिटल यानी जेके जंहिंमें पाण बिग लेटर पाण पढ़िया आहिनि त उनखे पाण कीअं इस्तेमालु कंदासीं, उन लाइ हिकिड़ो तरीक़ेकार आहे। उन लाइ त आहे फस्ट पाण जेकॾहिं आल सेंटेंस बिगिन विथ अ कैपिटल लेटर। जेको बि पाण जुमिलो लिखूं था, कहिड़े बि क़िस्म जो जेकर पाण जुमिलो लिखूं था त उहो पहिरीं शुरू में हुनजो शुरू वारो जेको लेटर थींदो उहो कैपिटल थींदो। पोइ जीअं अॻिते सेंटेंस पूरो कंदासीं उन हिसाब सां जेकर ज़रूरत पए त कैपिटल कंदासीं, न त कैपिटल जी ज़रूरत कोन पवंदी। ॿी अहम ॻाल्हि त प्रॉपर नाउन। प्रॉपर नाउन माना उहो जेको ख़ासि कंहिं शइ जो नालो हुजे, उन जे लाइ पाण छा कंदा आहियूं, कैपिटल लेटर इस्तेमालु कंदा आहियूं। प्रॉपर नाउन are written with a capital letter, e.g. name of persons, माण्हू जो नालो हुजे, places के जगह जो नालो हुजे, days के डेट जो नालो हुजे, name of days, name of months and etc. हाणे असां वटि अहिड़ा बि ईंदा प्लेस जेके कैपिटल सां पाण लिखंदा आहियूं, जेके प्रॉपर नाउन हुजे। प्रॉपर नाउन माना जेको ख़ासि नालो हुजे उन लाइ पाण उनखे कैपिटल कंदासीं। द प्रोनाउन, पाण जी प्रोनाउन अॻिते पढ़ंदासीं। प्रोनाउन में आई पाण वटि मिले थो। आई माना आऊं या मां। जेको तव्हांखे क्लास में जेको सम्झायो हुनमें वावल्स में ए एंड आई दे आर वावल्स, ऐं हिन जी माना पाण छा कढी, आई जी आऊं या मां is always written in a capital letter। ही किथे बि ईंदो, कहिड़ी बि जॻह ते जेकॾहिं ईंदो उनखे पाण कैपिटल करे लिखंदासीं, इन स्मॉल लेटर में कोन लिखंदासीं। ये प्रॉपर नाउन या प्रोनाउंस आई पाण कैपिटल कहिड़े तरीक़े सां पाण वटि जेकॾहिं हॉलीडेज अचनि था या स्पेशल इवेंट्स अचनि था, they are also written in capital letter। उहे बि पाण कैपिटल लेटर में लिखंदासीं। जेकॾहिं पाण स्मॉल लेटर में लिखियो त पंहिंजी उहा जेका हूंदी सा लिखाई ग़लति थींदी, डिक्टेशन में पंहिंजी ग़लतियूं थींदियूं। हाणे हुन लाइ हिकिड़ो मिसाल पाण खणूं था। माय कैपिटल अची वियो, कंट्री इज पाकिस्तान, आई ये जुमले पूरो आ हेता ही लिखूं था। आई लिव इन प्रोविंस सिंध and today is our Independence Day। हाँ, हिन मिसाल में पाण जेकॾहिं गौर करियूं था त पाण खे जेके बि यूज़ेज ऑफ कैपिटल लेटर्स पाण खे हिन में पंहिंजी रहनुमाई थींदी। कीअं त जुमिले जो जेकर पाण शुरू करियूं था, स्टार्टिंग करियूं था त पाण खे एम मिले थो। हाणे जेकर ॿी जॻह ते किथे बि पाण इस्तेमालु कंदासीं एम हमेशह नंढो इस्तेमालु कंदासीं, पर स्टार्ट इन सेंटेंस जुमिले जे शुरू में पाण एम वर्ड रखियो, माय रखियो, कंट्री इज पाकिस्तान। पाकिस्तान छा आहे, इहो हिकिड़ो प्रॉपर नाउन आहे, कंहिं मुल्क जो नालो आहे। उन करे पाण हुनखे पी खे बि कैपिटल कयो। ऐं अॻियां अचूं था आई। आई छा आहे, आई हिकिड़ो प्रोनाउन आहे। आई लिव इन प्रोविंस। प्रोविंस पाण हर कंहिं सूबे खे चई सघूं था, पर इन सिंध। सिंध छा आहे,
ये कंहिं सूबे जो नालो आहे। एंड टुडे यानी अॼु बिल्कुलु पाण 14 अगस्त में आहियूं। टुडे इज आवर इंडिपेंडेंस डे। इंडिपेंडेंस डे में पाण छा कयो जो आई खे पाण कैपिटल कयो आहे। इन लाइ जुमलनि खे पाण जिन में लिखंदा आहियूं, को बि जुमलो स्टार्ट कंदा आहियूं, इन आख़िर में पाण ॾे उनखे नए जुमले शुरू में पाण छा कंदा आहियूं, कैपिटल लेटर ॾींदा आहियूं। ऐं अॻियां जेकॾहिं प्रॉपर नाउन आहे उनखे पाण कैपिटल कंदा आहियूं। आई हमेशह कैपिटल थींदो ऐं स्पेशल इवेंट जेके आहिनि उहे बि पाण कैपिटल कंदासीं। असांजी वीडियो खे कुझु लाइक करियो, कमेंट्स करियो, सब्सक्राइब करियो, जीअं अवां ताईं असीं इन खां वधि खां वधि वीडियो शेयर करे सघूं।